जोड़ जॾी मां घुमंदे ॾिसां थो सुॾिकनि में मां पइजी वञा थो। जोड़ जॾी मां घुमंदे ॾिसां थो सुॾिकनि में मां पइजी वञा थो। ॾाढी यार थो कोशिश कयां मां होकारो वॻो लहे नथो। ही दुख बि तंगी विया सां मां होकारो वॻो लहे नथो। ही दुख बि तंगी विया सां मां होकारो वॻो लहे नथो। चरियन जेड़ा थिया पार असांजा अणभा वार असांजा। चरियन जेड़ा थिया पार असांजा अणभा वार असांजा। ही लफ्ज़ थो दुख मां चवां मां लहे नथो। ही दुख बि तंगी विया सां मां होकारो वॻो लहे नथो। ही दुख बि तंगी विया सां मां होकारो वॻो लहे नथो। तुझे अचण जी उम्मीद ई नाहे अब दिल खाल कई दई नाहे। तुझे अचण जी उम्मीद ई नाहे अब दिल खाल कई दई नाहे। मोटी अचु त चांजा जियां मां वॻो लहे नथो। ही दुख बि तंगी विया सां मां होकारो वॻो लहे नथो। ही दुख बि तंगी विया सां मां होकारो वॻो लहे नथो। जॾहिं थकया थी रुसां मां होकारो वॻो लहे नथो। दुख बि तंगी विया सां मां होकारो वॻो लहे नथो। ही दुख बि तंगी विया सां मां होकारो वॻो लहे नथो। ही दुख बि तंगी विया सां मां होकारो वॻो लहे नथो। ही दुख बि तंगी विया सां मां होकारो वॻो लहे नथो। फराज रिकॉर्डिंग कंपनी में खुश आमदीद। दोस्तों असां वटि सिंध जे मुख़्तलिफ़ फ़नकारनि जा गाना ऑडियो कैसेट सां रिकॉर्ड थियल मौजूद आहिनि। अगर कंहिं भी दोस्त के पोस्ट जे ज़रिए मेमोरी कार्ड घुराइणो हुजे उन लाइ भी राब्तो कंदा। उन खां अलावा असां टैप वारी कैसेट के भी मेमोरी कार्ड में तब्दील करे ॾींदा आहियूं। राब्ते जे लाइ कॉल कंदा मोहम्मद फराज 0300 3400 570।